पासे के अहम ख़बर ॾियूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु कुरम ज़िले जो दौरो कंदो। इमरान ख़ान अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में जलसे खे ख़िताब कंदो, जंहिं जूं तैयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु कुरम ज़िले जो दौरो कंदो। इमरान ख़ान अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में जलसे खे ख़िताब कंदो, जंहिं जूं तैयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु कुरम ज़िले जो दौरो कंदो। इमरान ख़ान अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में जलसे खे ख़िताब कंदो, तैयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु कुरम ज़िले जो दौरो कंदो। इमरान ख़ान अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में जलसे खे ख़िताब कंदो, तैयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। अवां खे अपडेट कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु कुरम ज़िले जो दौरो कंदो। इमरान ख़ान अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में जलसे खे ख़िताब कंदो, तैयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि।